आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवालात जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। तो शुरू करियूं था पंहिंजूं गुज़ारितूं ऐं सवाल। ॿुधायो उहा कहिड़ी शइ आहे जेका पीअण सां रोज़ो नाहे टुटंदो? जवाब कावड़। साथियों, अॻियों सवाल आहे तो उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो पाछुलो नाहे थींदो? जवाब रोड रस्तो। सॼो कॉमन सेंस जो दिलचस्प सवाल आहे तो उहा कहिड़ी शइ आहे जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे नथी ॾेई सघे? जवाब ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे जनाज़े खे कुलो नथी ॾेई सघे। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं खला में भाॼी पोखण जी कोशिश कई? जवाब रशिया जनवरी 1959 में कोशिश कई। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। हिन क़िस्म जे वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट में ज़रूरु कंदा ऐं दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।